इहो जीएसएन जीअं असां ऐं तव्हांजी हक़ परचत हुजनि। अॼु असीं हिकिड़े अहम मसइले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ वेठा आहियूं ऐं मूंसां गॾु जेको आहे कामिड़ महिरान मेमण आहे। कामिड़ ॾाढो ज़बरदस्त कमु कंदो रहियो आहे कल्चर जे हवाले सां। कल्चरल जेको डिस्कोर्स आहे ऐं उन ते जेको क्रिटिसिज़म आहे उन जे हवाले सां ॾाढो सुठो कमु कंदो रहियो आहे। असां अॼु उन जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि ॿोल रखंदासीं त सिंधी कल्चर जेको आहे, सिंधी सकाफ़त जा ॾिहाड़ा त असांजूं सियासी तंज़ीमूं बि मल्हाइनि थियूं पियूं। अॼुकल्ह मीडिया बि जेको आहे सो उन में इन्वॉल्व थी वई आहे ऐं सभु हिकिड़ो माण्हू जेके आहिनि वधी चढ़ी उन में हिसो वठनि था। पर सिंधी समाज में जेको कल्चर जो तसवर आहे, जेको इस्टेब्लिश्ड जंहिंखे असां तसवर चऊं, उहो छा आहे ऐं उन में जेके रुजत पसंदि लाड़ा आहिनि ऐं उन में जेकी इंता पसंदि लाड़ा आहिनि, जेको जागीरदारी समाज जो जेको असरु आहे ऐं पेट्रियाटिकल सोसाइटी जो जेको हिकिड़ो असरु आहे, उन जा इम्पैक्ट्स कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि खे कीअं असां अॼु जे दौर में ॾिसी सघूं था ऐं परखणु खपे। ख़ासि करे पोस्ट मॉडर्निज़म खां पोइ जी जेका इहा दुनिया आहे उन में असां उनखे कीअं ॾिसूं था, इन ते असां अॼु ॻाल्हि ॿोल रखंदासीं। कामिड़, तव्हां इन सॼे मामले ते पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु रखो, ओपिनियन रखो त तव्हां इन सॼे खे कीअं था ॾिसो? महिरबानी सागर। सकावती ॾियारे जे हवाले सां हर साल मां कोशिशि कंदो आहियां त हिकिड़ो सियासी मौक़िफ़ साम्हूं अचे ऐं इन ते मूं 2018 में काविश में हिकु ॿिनि आर्टिकल्स जी सीरीज़ लिखी हुई सकाफ़ती मज़ाहिमत जो तसवुर जे नाले सां। त असल में मामिलो इहो आहे त सकाफ़त जी जेका सियासी तश्कील आहे उन खे फुल स्टॉप लॻी चुको हो 90 वारे ॾहाके में ई, ऐं असांजो सकाफ़ती ज़वाल शुरू थी चुको, छो त असां सकाफ़ती सियासी तश्कील कई कोन पे। हाणे मामिलो इहो आहे जो सकाफ़त जेको MRD वारनि तहरीकुनि में ऐं 1 यूनिट वारनि तहरीकुनि में हिकिड़ी सकाफ़ती मज़ाहिमती अंसर हो। सकाफ़त हिकिड़ो मज़ाहिमती एलिमेंट हो। सकाफ़त जे ज़रिए ई असां तव्हां ॾिसो त जेके उन दौर में राइटर्स हुआ, साईं रसूल बख्श पलीजो, GM सैयद, इब्राहिम जोयो ऐं ॿिया जेके असांजा कहाणीकार शाइर तव्हांखे मिलंदा, उन्हनि सकाफ़त जो मज़ाहिमती तसवुरु अॻियां आंदो पे, जेका सकाफ़त जी सियासी तश्कील हुई। MRD में बि ईअं थियो ऐं असां हिकिड़ो ज़बरदस्त जेको आहे सो उन्हनि तहरीकुनि जा नतीजा हासिलु कया ऐं असांजो नैरेटिव अॻियां वियो, दुनिया ताईं वियो उन सकाफ़ती मज़ाहिमत जे हवाले सां। हींअर तव्हां ॾिसो त पूरी दुनिया जे अंदरि 90 वारे ॾहाके में जीअं ई नियो लिबरल टाइम शुरू थियो आहे ऐं पोस्ट लिबरल मार्केट आई आहे, उन में कल्चर हिकिड़ो इंडस्ट्री बणिजी वियो आहे ऐं इनखे थियोडोर अडोर्नो कल्चर इंडस्ट्री चयो थो। इहा कल्चर इंडस्ट्री रियासतुनि लाइ हिकिड़ी कॉमोडिटी हूंदी आहे जंहिंखे हू कमर्शलाइज़ कंदा आहिनि। कल्चर खे कमर्शलाइज़ रियासत कंदी आहे ॿिनि मक़सदनि जे करे। हिकिड़ो त कल्चर मां रेज़िस्टेंस जो एलिमेंट ख़तमु थिए, ॿियो कल्चर रियासत लाइ कॉमोडिटी थिए ऐं रियासत उन मां कमाए। हाणे ॿई अंसर तव्हांखे इन्हनि में मिलंदा। इन जो ज़बरदस्त एग्ज़ाम्पल आहे त अमेरिका जे अंदरि रॉक म्यूज़िक हिकिड़ो मज़ाहिमती म्यूज़िक हो ब्लैक मूवमेंट जो, उहो हाणे कमर्शियल म्यूज़िक आहे अमेरिका जे अंदरि। हाणे उहो मज़ाहिमती म्यूज़िक न आहे रहियो, जंहिंखे अर्नेस्ट फिशर पंहिंजे किताब नेसेसिटी ऑफ आर्ट में ज़बरदस्त तरीक़े सां लिखियो आहे। असां वटि तव्हां ॾिसो त एनालिसिस इहो करे सघिजे थो अॼु जे दौर में त सिंध जे अंदरि जागीरदारी समाज घणे हद ताईं सिंध जी बैराड़ी में राइज आहे। उन जागीरदारी समाज खे हलाइण वारी सिंध में पीपल्स पार्टी आहे, बल्कि हलाए बि नथी, उनखे हथी वठराए थी जागीरदारी समाज खे। ऐं असांजो नंढे तबिके जो सिंधी फ़र्द आहे, सिंधी माण्हू आहे, उहो उन जागीरदारी समाज जे ढांचे में रहे थो। उन वटि सकाफ़त उहो जागीरदारी समाज आहे, उस जागीरदारी समाज जी रहणी कहणी में उथे बीहे थो। ठीकु आहे। ऐं जेको मिडिल क्लास आहे उन वटि सकाफ़त एंटरटेनमेंट आहे। ठीकु आहे। उन वटि सकाफ़त सिर्फ़ु इज़ अ सोर्स ऑफ एंटरटेनमेंट थी साम्हूं अचे थी। ॿियो उन वटि को सियासी अंसर सकाफ़त खे डील करण जो आहे ई कोन। ठीकु आहे। एलीट क्लास जेका जागीरदार ऐं जेका इंडस्ट्रियलिस्ट क्लास आहे उहा सकाफ़त खे कंट्रोल थी करे। त ईअं असां ॾिसूं था त असांजा जेके रिजत परस्त आहिनि, माना मुंहिंजो सुवाल इहो आहे त असां हिननि सकाफ़ती ॾियारनि जे ज़रिए कहिड़ी सकाफ़ती मज़ाहिमत कई आहे जो सिंध जे अंदरि जागीरदारी अंसर जेको असांजे सिंध जी समाज में आहे उन खे धकु लॻे, या पेट्रियारिकल पिदरशाही वारो जेको अंसर आहे उनखे धकु लॻे। असां इन्हनि शयुनि जो चेंज न आहियूं आणे सघिया। असां पंहिंजी समाज में हिकिड़ी क्वालिटेटिव चेंज न आहियूं आणे सघिया। सिंधी सकाफ़त में, सिंधी कल्चर में त करप्शन तमामु घणी वधी आहे, जंहिंखे पीपल्स पार्टी हथी वठराई आहे। तव्हां ॾिसो त पीपल्स पार्टी जे दौर में सिंध जी मोरालिटी तमामु ख़तमु थी वई आहे, अख़लाक़ियात ख़तमु थी वई आहे, एॾी करप्शन थी वई आहे, नौजवाननि जा माइंड सेट ॾाढा चेंज थी विया आहिनि। अॼुकल्ह हू सम्झंदा त हर शइ सिर्फ़ु पैसे सां ई पॉसिबल आहे ऐं सिर्फ़ु इन्हनि वॾेरनि जे पोयां हलणु, इहो असांजे सकाफ़त जा एलिमेंट हींअर आया आहिनि। ऐं इन्हनि ते तनक़ीद न आहे, छो त रियासत सिर्फ़ु सकाफ़त खे हिकिड़ी इंटरटेनमेंट करे ऐं हिकिड़ी कॉमोडिटी करे असांजे साम्हूं आणे थी। असां हिकिड़े ॾींहं लाइ हुनखे सेलिब्रेट कयूं था ऐं पोइ विसरी वञूं था। असां वटि कल्चरल क्रिटिसिज़म न आहे।
छो त कल्चरल क्रिटिसिज्म पैदा करण वारी उहा सियासी तश्कील न आहे जेका वन यूनिट में थी, जेका MRD में थी। हाणे हिते रोल बिहे थो अदीबनि जो, सान्यावंदनि जो, दानिश्वरनि जो, शागिर्दनि जो, शागिर्द तंज़ीमुनि जो, सियासी तंज़ीमुनि जो, जेके इन ते कमु नथियूं कनि। ठीकु आहे, बल्कि इन ते त कमु नथियूं कनि, जेके निज सियासी मसइला आहिनि उन ते बि तव्हां ॾिसो त इन्हनि क़िस्म जा हिकिड़े जीअं सूफ़ीज़म जे कॉन्सेप्ट खे दुनिया पूरी में न्यूलिबरलिज़म तहत कॉमोडिटी करे पेश कयो वियो। हाणे साईं रवादारी तहरीक खे हू खणी पिया अचनि हिकिड़े एंजियोस्टिक प्लेटफॉर्म तहत, को उनजो जेको आहे सो सियासी कारज न आहे, कुझु बि न आहे, नौजवाननि खे डीपोलिटिसाइज़ कयो पियो वञे। सो असां ॾिसूं था त डीपोलिटिसाइज़ेशन जो अमल आहे, ठीकु आहे, ही ॾिहाड़ा ही सेलिब्रेशन हुजणु घुरिजनि, पर इन जो पॉलिटिसाइज़ एक्सप्रेशन किथे आहे? पॉलिटिकल एक्सप्रेशन आहे कोन जंहिंजे थ्रू असां समाज में हिकिड़ी क्वालिटेटिव चेंज आणियूं, या पीपल्स पार्टी खे असां चैलेंज कयूं, असां जागीरदारी अंसरनि खे पंहिंजे कल्चर में चैलेंज कयूं, या असां पेट्रियाटिकल अंसरनि खे चैलेंज कयूं। इहो नथो थिए। नतीजतन असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिनखे हिकिड़ी एंटरटेनमेंट ऐं लुत्फ़ अंदोज़ी जी उन सूरत में ॾिसी सघूं था। उन खां अलावा असां वटि को कारज जुड़े कोन थो। त इहो हिकिड़ो पॉलिटिकल एक्सप्रेशन, इनखे हिकिड़ो पॉलिटिकल एक्सप्रेशन बणाइण लाइ असांखे सकाफ़त जी सियासी तश्कील करणी पवंदी, जंहिं सियासी तश्कील में असां पंहिंजी सकाफ़त जे रजत परस अंसरनि खे क्रिटिसाइज़ कयूं। ऐं सिंध जे अंदरि जेका सकाफ़त पीपल्स पार्टी आणे पई, जेको कल्चर पीपल्स पार्टी इंट्रोड्यूस कराए पई, जीअं जनरेशन्स खे हू करप्ट पई करे, उन कल्चर खे जेको आहे सो हिट करण लाइ, टारगेट करण लाइ असां वटि मवाद न आहे, असां वटि मटीरियल न आहे, असांजे अदीबनि उन ते लिखणु छॾे ॾिनो आहे। दानिश्वर त सभु पीपल्स पार्टी जी झोली में तव्हां ॾिसो था वेठा आहिनि। हू त माना इन्हनि जी त एतिरी लेवल आहे जो ज़रदारी जे पठुनि जा बि पठू, माना एतिरो उन्हनि जो जेको आहे सो ग्राफ किरी चुको आहे असां वटि, त का कल्चरल क्रिटिसिज्म कोन्हे, को क्रिटिकल कॉन्शियसनेस कोन्हे, त न तव्हांजे लिटरेचर में, न सियासी माण्हू, जेके सियासी माण्हू आहिनि, सियासी तंज़ीमुनि जा अॻुवान आहिनि, हू हिकिड़े NGO जे प्रोग्राम में वेठा आहिनि, रवादारी फेस्टिवल में हैदराबाद में, जेको अक़लियतुनि जे मामले ते प्रोग्राम आहे, जेको निज सियासी मसइलो आहे पाकिस्तान में, उते असांजा पॉलिटिकल जेके सियासी अॻुवान आहिनि उहे उते वञी शामिल थिया आहिनि। पर तव्हांखे त पॉलिटिकल प्लेटफॉर्म्स यूटिलाइज़ करणु घुरिजनि अहिड़नि मामलनि लाइ। त आउं सिर्फ़ु इहो पॉइंट रखंदुसि त जेके बि असां टारगेट अगरि करे सघूं था एक्सट्रीमिज़म खे, करप्शन खे, पंहिंजी सिंधी सोसाइटी जे अंदरि मोरल डिक्लाइन खे, ऐं जागीरदारी खे, ऐं पेट्रियार्कल खे, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी सकाफ़त जी सियासी तश्कील सां करे सघूं था, सकाफ़त जे मज़ाहिमती अंसर जे थ्रू करे सघूं था। ऐं उहो सकाफ़त जो मज़ाहिमती अंसर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मज़ाहिमती अदब ऐं मज़ाहिमती सियासत सां ई पैदा थी सघे थो। त असांजो ज़िम्मेवारी इहा आहे त असां नौजवाननि खे यूनिवर्सिटियुनि में, सर्किल्स में इहो सम्झायूं त सकाफ़त जो असल कमु छा थींदो आहे। अहिड़ियुनि क़ौमुनि जे अंदरि जेके सिंधियुनि जहिड़ियूं ग़ुलाम क़ौमूं आहिनि, उन्हनि क़ौमुनि जे अंदरि सकाफ़त सेलिब्रेट न आहे कबी। सकाफ़त खे सेलिब्रेट करण जा हिकिड़ा पासा हूंदा आहिनि, पर इन तरीक़े सां सेलिब्रेट न आहे कबी जो असां सभु कुझु हाणे अचीव करे छॾियो, हाणे असां वटि सिर्फ़ु सेलिब्रेशन बची आहे। सेलिब्रेशन हिकिड़ो एक्सप्रेशन ज़रूरु हुजणु घुरिजे, पर उन जो को बैकग्राउंड हुजे, का उन जो कारज हुजे, यूटिलाइज़ेशन हुजे, जेका असां वटि न आहे। इहो वॾो मिसिंग पासो आहे। सो असांखे हिन ते कमु करणो आहे। तव्हां हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई त मौसीक़ी हुजे, अदब हुजे या सियासियात हुजे, उहे टई जेको आहे हिकिड़ो कल्चर पैदा कंदियूं आहिनि, जंहिंखे असां सकाफ़ती माना में ॾिसण जी कोशिशि कंदा आहियूं। मिसाल तौरु हा, चिली में हिकिड़ो शाइर ॻाइणो आहे विक्टर हारा, जंहिं चिलीअ जे इनकलाबी तहरीकुनि में तमामु वॾो वधी चढ़ी किरदारु अदा कयो। पाब्लो नेरुदा तमामु वॾो हिकिड़ो ज़बरदस्त किरदारु अदा कयो। हेलन बोलेक हाणे ताज़ो जेको आहे सो हिकिड़ी बहितरीनु ॻाइणी, जंहिंखे जेको आहे सफ़र करिणो पियो, बाक़ाइदा उनखे तकलीफ़ूं कटणियूं पियूं। त जेको असांजो अदब हुयो, जेको वन यूनिट जे ख़िलाफ़ु बग़ावत में शामिलु हूंदो, MRD में शामिलु हूंदो, हर तरीक़े में वेंदे, हीअ जेके ॿिटो निज़ाम जो सिलसिलो जेको शुरू थियो हुयो, उन सिलसिले में बि उन हिकिड़ो रोल प्ले कयो। पर गुज़िरियल ॾहाको इन ते थोरी ॻाल्हि ॿोल ज़रूरु रखो त जेको गुज़िरियल ॾहाको आहे, ख़ासि करे स्पेसिफिक हाणे कयूं त अदब जो जेको लाड़ो आहे, छो उनखे हाईलाइट नथो कयो वञे। असां वटि कल्चर जो तसवर बि ख़राबु कयो वियो आहे। इन ते बि थोरी ॻाल्हि ॿोल ॾिसो, हिकिड़ो दौर हूंदो हो जंहिंमें साईं GM सैयद, रसूल बख्श पली जो, इब्राहिम जोयो, अहिड़ा किरदार सिंध में हिकिड़ो सर्किल ठाहियो जेको म्यूज़िकल सर्किल हो, जंहिंमें मज़ाहिमती म्यूज़िक खे हथी वठाई वेंदी हुई। ठीकु आहे, मज़ाहिमती हिकिड़ा म्यूज़िक जा असां वटि वॾा आलम बरदार हुआ सिंध जे अंदरि। अॼु तव्हां ॾिसो त असां वटि मज़ाहिमती म्यूज़िक न आहे, असां वटि म्यूज़िक एंटरटेनिंग आहे, ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन में एंटरटेनमेंट आहे। ऐं उन खां अलावा ॿियो तव्हां ॾिसो त जेके अदीब आहिनि, जेके शाइर आहिनि,
सब जा सब तव्हां मसलन सिंधी अदबी संगत खे वठो, सिंधी अदबी संगत आउं सम्झां थो त जेको आहे सो पीपल्स पार्टी जी हिकिड़ी बी टीम थी करे कमु करे पई, ठीकु आहे। सब जा सब उहे पीपल्स पार्टी जी पगारदार आहिनि जेके सिंधी अदबी संगत में वेठा आहिनि, जेके अदीब आहिनि, जेके दानिश्वर आहिनि, माज़रत सां चवणो पवे थो त उन्हनि जा पगारदार आहिनि। कुझु दानिश्वर रियासत लाइ कमु कनि था असां वटि, जिन जा नाला त CIA जी लिस्टुनि में बि आहिनि, जेके साम्हूं आया आहिनि। बहरहाल नाला नथा खणजनि, पर असां वटि अहिड़ो रोल प्ले करे पियो हींअर अदीब ऐं दानिश्वर साञावनि। असां वटि हींअर उस्ताद कहिड़ो रोल पियो प्ले करे हिन सॼे हुन मामले में, त इहे सभु वॾा क्वेश्चन्स आहिनि। अच्छा ॾिसो, इन जे बिगाड़ जे पुठियां त मां इहा ई ॻाल्हि कई न, त सभिनी खां पहिरीं कमर्शलाइज़ करण आहे, कल्चर खे हिकिड़ो इंडस्ट्री बनाइण आहे। उन इंडस्ट्री बनाइण जे पोयां ॿ मक़सद आहिनि, हिकिड़ो त मज़ाहिमत वारो अंसर ख़तमु थिए सकाफ़तुनि मां, ॿियो आहे सकाफ़त कॉमोडिटी थिए, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माण्हुनि लाइ एंटरटेनमेंट थींदी त कॉमोडिटी थींदी, माण्हू उहो हासिल करण जी कंज़्यूमर थींदा उन सकाफ़त जा, ऐं ईअं सरमाएदार ज़ाहिरी ॻाल्हि आहे मज़बूत थींदो हुन में, कमाईंदड़ उन सकाफ़त मां। इहो बिगाड़ पैदा करे थी, इहो हिन जो रिवायती आहे। हाणे तव्हां ॾिसो त इहो सिर्फ़ु पंहिंजी सिंध में न आहे, हालांकि ॿियनि क़ौमुनि में, वेस्टर्न सोसाइटी में, अमेरिका में इहो तमामु घणो थियो त जेको रेज़िस्टेंस जो म्यूज़िक हो या रेज़िस्टेंस अदब हो, हाणे हुनखे हू पोस्ट मॉडर्न लिटरेचर चवंदा त ट्रुथ रेलेवेंट आहे, ठीकु आहे, रिलेटिव ट्रुथ आहे, तव्हांजो पंहिंजो सच आहे, हुननि में हुन मज़ाहिमत खे डीकंस्ट्रक्ट करे छॾियो त वॾे हद ताईं। मामिलो इहो आहे त सिंध जे अंदरि ही जेके 15 साल पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट रही आहे, इन में तमामु वॾो असां वटि कल्चरल बिगाड़ पैदा थियो आहे। उनजो वॾे में वॾो रीज़न इहो आहे त असांजो जेके वॉइसिस हुआ न, सिंध जा जेके सेहतमंद सेन वॉइसिस हुआ, अक़लमंद आवाज़ असांजा हुआ, मज़ाहिमती आवाज़ हुआ, उन्हनि खे कोऑप्ट करे छॾियो पीपल्स पार्टी पाण वटि। इहो बिगाड़ जी मां सम्झां थो त वॾी हिकिड़ी बुनियादी जड़ा रीज़न आहे इहो असां वटि वॾो रीज़न आहे। ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसो त अॼु असां वटि उहो मज़ाहिमती अदब न आहे, मज़ाहिमती शाइरी न आहे। सिंध जे अंदरि एतिरी ख़तरनाक अर्बनाइज़ेशन, ठीकु आहे, ऐं तव्हां ॾिसो त कराची खां हैदराबाद वेंदो त तव्हांखे लॻंदो त इज़राइल ऐं पैलेस्टाइन वारी उहो ठहियो आहे, ही इज़राइल थियण पियो वञे, हू पासो सिंध जो पैलेस्टाइन हूंदो। त एॾी हिते सिंध जी एॾी वॾी लेवल ते सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो, साहिली पट्टी ते कब्ज़ो, इन क़िस्म जी जेको आहे सो डिस्पोज़िशन सिंध जे अंदरि। त उन खां बाद बि असां वटि का हिन ते ॻाल्हि कोन्हे। नियो कॉलोनियल जेके एलिमेंट सिंध जे अंदरि पैदा थिया आहिनि इन अर्बनाइज़ेशन जे कॉन्टेक्स्ट में, सिंध जी जा जेके रिसोर्सिस आहिनि उहो हड़प करण जे कॉन्टेक्स्ट में, नियो लिबरल जेके एक्सपेक्ट्स आहिनि असां ॾिसी सघूं था, उन्हनि जा कीअं मज़र फिनोमिनन असांखे मिलनि था, इन ई सॼे पर्सपेक्टिव में त असां वटि असांजी मईशत हथ में न आहे, असां वटि असांजी ज़मीन हथ में न आहे, असांजा रिसोर्सिस असांजे हथ में न आहिनि। उन जे बावजूद बि ऐं केतिरा ॿाहिरियां माण्हू, अफ़गानी असां वटि केतिरो आहे हिते, त उते उन जे ख़िलाफ़ को बि आवाज़ न आहे, को बि अदब न आहे, को बि लिटरेचर न आहे। असां वटि त डिस्पोज़िशन ते को नॉवल ई न आहे लिखियो वियो, शाइरी में त थोरो घणो थियो पर नॉवल ई न आहे लिखियो वियो, ठीकु आहे। अफ्रीकन्स, नाइजीरिया में, कीनिया में पेटल्स ऑफ ब्लड नॉवल, थिंग्स फॉल अपार्ट, इन ते 60-70 में अफ्रीकन्स कमु शुरू करे छॾियो, जेके दुनिया जा बैकवर्ड तरीन माण्हू आहिनि। ऐं असां एतिरा चयो वेंदो आहे त सिंध जो नैरेटिव तमामु घणो स्ट्रांग आहे, त असांजे अदीबनि उन ते कमु न आहे कयो। इहो उन्हनि ते बिल्कुलु क्वेश्चन आहे। ऐं इहो कल्चर बिगाड़ जी हिकिड़ी ॿी सूरत आहे। त हिकिड़ो त हू पीपी जी झोली में वञी किरिया, ॿियो असां वटि इहे ट्रेडिशन्स ई ख़तमु थी वियूं, केटिकल जो इहो अदब असां वटि सरजे। त इहो आउं सम्झां थो त हिकिड़ो सबबु आहे।